खैरपुरनाथन शाह भरसां ॻोठ बहादुरपुर में शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े में ज़ख़्मी थियल अली हैदर शाहाणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे लाड़काणे अस्पताल में दम धणी हवाले कयो। झेड़े में फौतियन जो अंग बथी वियो आहे, जेके सगा भाइर आहिनि। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु खैरपुरनाथन शाह भरसां ॻोठ बहादुरपुर में शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो हुयो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि अब्दुल नबी शाहाणी थॾे ते फौत थी वियो हो ऐं संदसि भाउ अली हैदर शाहाणी ज़ख़्मी थी पियो हो। अली हैदर शाहाणी जी ॻणती जोगी हालत हुजण जे करे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जेको अॼु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो, जंहिं बाद ॻोठ में सोग वारो माहौल छांइजी वियो आहे। झेड़े में फौतियन जो अंग बथी वियो आहे।